अस्सलाम वालेकुम। क़िसाgo में हमारी खिदमत में हाज़िर हैं। इन्हीं दुआ सां जिते बि ख़ुश जो शादी आबाद जो करीम रब के दामे दरमे करमे सुखने सिर्फ़ पंहिंजो मोहताज रखे। आमीन सुमा आमीन। ख़ातिन हज़रात असीं ज़िंदगी जे हवाले सां हमारी खिदमत में अर्ज़ कंदा आहियूं ऐं हर ख़मीस ते क़िसाgo हमारी खिदमत में हाज़िर थींदो आहे। त हिकिड़ो नंढिड़ो क़िसो हूंदो आहे जेको चाहींदा आहियूं त असीं अव्हां ते डिलीवर कयूं ऐं ज़िंदगी जो को न को सबक़ु हूंदो आहे जेको चाहींदा आहियूं त तव्हां ताईं पहुचे। हाणे 90 खां मथे एपिसोड्स असां अव्हांजी खिदमत में पेश कया आहिनि ऐं दोस्तनि जी राय पहुचंदी आहे त थोरी थोरी खिल बि ईंदी आहे। मिसाल तौरु कंहिं मूंखे दोस्त टेलीफोन करे चयो साईं त तव्हांखे एतिरो टाइम थी वियो आहे, तक़रीबन तव्हांखे पोणा 2 साल थियनि पिया था या 2 साल थियनि पिया था, पर तव्हां हिते 1700 खां मथे बि पंहिंजा जेके सब्सक्राइबर्स न करे सघिया आहियो। त मूंखे खिल ॾाढी आई। मूं हुनखे चयो त साईं ॻाल्हि इहा आहे त ज़िंदगीअ में रुॻो कमाई सभु कुझु न हूंदी आहे। आई एम नॉट इंट्रस्टेड इन ग्रे बटन और वाइट बटन और रेड बटन। मां इंट्रस्टेड कुझु बि कोन आहियां। मूंखे सिर्फ़ु इहा ख़बर आहे त मां हिकिड़े यूट्यूब ते इन करे अचां पियो थो त मां चाहियां थो त इहो जेको ज़िक्र आहे उहो पब्लिक ताईं पहुचे, उन मां लाभ हासिलु थिए। ऐं जेकॾहिं कंहिं हिकिड़े महिरबानी बि मुंहिंजी ॻाल्हि मां को फ़ाइदो हासिलु कयो त मां सम्झां थो त असां उन मां लाभ हासिलु करे वियासीं। कमाइण को मक़सदु कोन्हे, ज़िंदगी में कमाई जे ॿिया बि इलाही तरीक़ा हूंदा आहिनि। हीअ जेकॾहिं क़िसाgo जो जेको यूट्यूब जो को चैनल आहे त हिन मतिलबु भले हुजे, कमाई बि पंहिंजी आहे त ठीकु ॻाल्हि आहे, ख़राबु ॻाल्हि कान्हे, पर हिन मतिलबु इहो न आहे त असां हुन मां एतिरो कमायूं जो अलाए छा थी वञूं। पर बहरहाल हीअ ॼाण आहे। ऐं ख़ातिन हज़रात हिकिड़ी ॻाल्हि जेका मुंहिंजे उस्ताद मोहतरम मूंखे सम्झाई सॼी ज़िंदगीअ में ऐं बीइंग अ टीचर मूं हुनखे अडॉप्ट कयो त जॾहिं बि असां हेतिरनि माण्हुनि सां ॻाल्हाईंदा आहियूं त दरअसल असां हिकिड़े माण्हू सां ॻाल्हाईंदा आहियूं। मिसाल तौरु जेकॾहिं लखनि में क़िसाgo ॾिठो वञे थो त असां लखनि सां मुखातिबु न आहियूं, असां हिक सां मुखातिबु आहियूं। मां तव्हां सां पियो ॻाल्हायां, जी तव्हां सां, बिल्कुलु तव्हां सां, जेके मूंखे ॿुधो पिया, मूंखे ॾिसो पिया। हालांकि मुंहिंजो साहु भरिजे पियो, मां रिकवरी में थोरो टाइम लॻो आहे, ॻाल्हाइण में थोरी तकलीफ़ बि थिए पई थी, बट आई एम कंफर्टेबल एंड आई विश टॉक टू यू एट फुल लेंथ। मां चाहियां थो त मां तव्हां सां क़िसाgo जे हवाले सां को न को ज़िक्र ज़रूरु करे वञा। माना त महिरबानी असीं ज़िंदगीअ में ॿिनि क़िस्मनि जी शयूं असां सां हूंदियूं आहिनि। हिकिड़ो असां पाण हूंदा आहियूं, हिकिड़ो असांजो माहौल हूंदो आहे। यादि रखो, असां माहौल खां सवाइ कुझु बि कोन आहियूं। माहौल आहे त असां आहियूं। पोइ जेका जुड़त माहौल जी थिए थी, जेको माहौल असांखे मिले थो उन में ॿार परवरिश वठे थो। ऐं ख़ासि तौर ते ज़िंदगी में 3 सालनि खां वठी 10 सालनि ताईं जेके 7 सालनि, बल्कि इनफैक्ट 8 साल जेके आहिनि, उन में माहौल पंहिंजी जाइ ते अहमियत रखे थो भरपूर तरीन। इन करे पोइ ॾिठो वेंदो आहे त उन ॿार ते उन माहौल जो एतिरो असरु हूंदो आहे जो जॾहिं उहो वॾो थींदो आहे त उन सॼी एडॉप्टेशन खे वठी उहो पंहिंजी ज़िंदगी जा मरहला तइ कंदो आहे। हाणे त हिकिड़ी ॻाल्हि थींदी आहे, असीं ज़िंदगी में सोचींदा आहियूं त जंहिं माहौल सां असां जेको सलूक कयूं था त वापसीअ में असांखे छा थो मिले। मतिलबु जेको असां कयूं था उन जी मोट छा आहे। ज़िंदगी में मोट जे पर्सपेक्टिव में असीं सुठो सलूक कंदा आहियूं त जीअं सुठो सलूक मिले। अहसान कंदा आहियूं त सोचींदा आहियूं त हिन अहसान जेको मटु हूंदो, मतिलबु स्पेशली थैंक्स गिविंग त हूंदी त भला तव्हांजी महिरबानी, तव्हां इहो असांजो कमु कयो। असां सुठो हलणु चाहींदा आहियूं त असांखे दिलि में इहो ख़्यालु हूंदो आहे त वापसी में कान का त आहे न वापसी, मुल्क जी वापसी मुल्क ई आहे, खूर कान्हे का। पर जॾहिं उहा न थिए न त ॾाढी हिकिड़ी अजीब कैफ़ियत थी वेंदी आहे ऐं माण्हू किनारा कशी इख़्तियार कंदो आहे। जेकॾहिं गौर करे ॾिसूं असां त दुनिया में इंसान खे दरअसल पंहिंजी तोड़ निभाइणु घुरिजे। यादि आहे हू सिंधीअ में पाण वटि हिकिड़ो जुमिलो चवंदा आहिनि, अपनी तोड़ निभा उसकी वो जाने। पंहिंजी तोड़, पंहिंजो हिसाबु किताबु, पंहिंजो पर्सपेक्टिव, पंहिंजी सोच, पंहिंजी ख़िदमत, बिना कंहिं साम्हूं वारे माहौल खे ॾिसण जे। इहो हिकिड़ो ज़िंदगी जो मोल मताउ आहे। ख़ातिन हज़रात, ज़िंदगी जी अहम तरीन हिकिड़ी हैसियत आहे त असांखे इहा ख़बर हुजणु घुरिजे त असां हिकिड़ो कमु कयूं पिया था जेको थिंकलेस आहे, पर असां कयूं पिया। ऐं थैंकफुल बि हूंदो अथव। ईअं मां हिकिड़े पासे त ॻाल्हि करे वियुसि त मोट नथी मिले, मोट में त हसीन मिले थी। तव्हां परसुएशन कयो था, जेकॾहिं तव्हां लाॻीतो उन में बिलीव कयो था त तव्हां ॾिसो त तव्हांखे हैरत अंगेज़ मोट मिले थी। पर अशफ़ाक़ साहिब जो हिकिड़ो जुमिलो आहे जेको साविया मां कोट कंदो आहियां त प्रोसेस इहे थींदो त इहो सोचे असां हिक ॿिए खां तालुक टोड़े वठंदासीं त जेकॾहिं हू मूंखे यादि नथो करे त मां हुनखे छो यादि कयां। मिसाल तौरु कॾहिं कॾहिं दिलि में ईंदी आहे न त भई तव्हां मूंखे कॉल न कई, त दिलि में ईंदो आहे हिकु त माण्हू चई छॾे तो मूंखे कहिड़ी कॉल कई, तव्हां मूंखे कहिड़ो फ़ोन ते यादि रखियो हुयो। पर हीअ दराड़ विझणी आहे। ख़ातिन हज़रात, इहा हिकिड़ी ॻाल्हि खे विच में कट करिणो आहे। जेकॾहिं हू नथो करे त माण्हू पाण त करे सघे थो न, पाण खे त ख़बर आहे न। यादि आहे तव्हांखे हिकिड़ो क़िसो मौज़ कयो तव्हांजी ख़िदमत में त हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो जेको सुबुह जो 8:30 दारे हिकदमि क्लिनिक में डुड़ंदो आयो, हुनखे लेफ्ट हैंड में धकु लॻो हुयो। ऐं हुन नर्स खे चयो मुंहिंजी हिकदमि पटी कर, जल्दी कर पटी कर, मूंखे हिकिड़ी जाइ ते पहुचणो आहे। त नर्स हुन खां पुछो त कहिड़ी जाइ ते पहुचणो आहे। चई त फलाणी जाइ ते मुंहिंजी घरवारी आहे, दाख़िल आहे ऐं उहा अल्ज़ीमर्स जी पेशेंट आहे, त मां नाश्तो हुन सां गॾु कंदो आहियां।
त नर्स खिली हुन ते न नर्स चयो त हू त मतिलबु हुनखे कहिड़ी ख़बर अल्ज़ीमर जे पेशेंट खे त यादि ई कुझु कोन हूंदो आहे हुनखे कहिड़ी ख़बर त तव्हां नाश्ते ते आयो या न आयो जेकॾहिं देरि थी वई त ख़ैरु आहे त हुन माण्हू मुरकी चयो हुयो त हुनखे त ख़बर न आहे पर मूंखे त ख़बर आहे न त ॻाल्हि इहा त पंहिंजी तोड़ निभाइणु घुरिजे असां जेकॾहिं पंहिंजी तोड़ निभायूं न पंहिंजे पारां असां जेकॾहिं हाणे इहा ॾाढी अजीब ॻाल्हि अथव हिकिड़ी मां तव्हां सां ज़ाती शेयर कयां थो हिकिड़ी ॻाल्हि खे ख़ासि तौर ते सुबुह जे टाइम ते मां को टेक्स्ट कंदो आहियां गुड मॉर्निंग मैसेजिस कंदो आहियां व्हाट्सएप ते त हाणे व्हाट्सएप ते मां मैसेज कंदो आहियां न त तक़रीबन कुझु 250-300 हूंदा आहिनि ऐं मूंखे जवाबु मिलंदो आहे कोई 30-35-40 मतिलबु 40 माण्हू या वधि में 50 माण्हू मूंखे व्हाट्सएप ते मैसेज ॾिसंदा आहिनि मुंहिंजो ब्लूटिक थींदो आहे मूंखे एतिरी ख़बर आहे त ब्लूटिक माना हुन मैसेज ॾिठो आहे पर मूंखे वापसी न मिलंदी आहे का ॻाल्हि कान्हे कॾहिं कॾहिं कावड़ ईंदी आहे न तव्हां ईंदी आहे त यार मतिलबु माण्हू वांदो आहे छा जो रोज़ु कलाक मैसेज करे कोई जवाबु ई नथो अचे पोइ जेकर उन ॾींहुं माण्हू मैसेज न करे न त हिकु त मैसेज ईंदो साईं तव्हांखे मैसेज कोन आयो कॉल अची वेंदी साईं तव्हां ठीकु आहियो तव्हांजो मैसेज कोन आयो हाणे छा कजे मतिलबु इहो हिकिड़ो मोहबत जो शदीद तरीन अहसासु आहे न त हुन माण्हूअ खे तव्हां यादि आयो त भई हिन जो मैसेज न आयो त हुनखे पुछी वठां पर्सुएशन पंहिंजी जाइ ते हिकु ख़ासि हैसियत रखे वरिती ख़ातिन ज़ात पंहिंजी जाइ ते हिकु अहम तरीन हैसियत रखंदी आहे ऐं मां इन जा इलाही केतिरा मिसाल पंहिंजे शागिर्दनि खे ॾींदो आहियां त जेकॾहिं जेको कतिरो आहे न कतिरो जेको किरे थो उहो ई सुराख करे थो बोछाड़ जेका आहे सा डिस्टर्ब एतिरो नथी करे जेतिरो हिकिड़ो कतिरो करे थो यानी तव्हां ॾिठो समातुनि ते बि कतिरे जी टक 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 इरिटेट कंदी हिकु न शावर किरे गोड़ थींदो सभु ठीकु थी वेंदो पर जेको हू तव्हांखे इरिटेट कंदे पई न टक टक उहो पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि हैसियत रखे थी अलाए किथां खां किथे हलूं पिया था अपनी तोड़ निभा वारी ॻाल्हि कईसीं पर ईअं बि आहे त जेकर माण्हू तोड़ निभाए थो न त साम्हूं बि मोट मिले थी हाणे इहा ॻाल्हि ॿी आहे हिकिड़ी ज़रूरी न आहे त मिले इहा पहिरीं ॻाल्हि हुई ॿी ॻाल्हि इहा त साम्हूं बि कॾहिं कॾहिं मोट मिले थी हर कंहिंखे मोट मिलंदी आहे बसि माण्हू पंहिंजे पारां न हलंदो रहे मुसाफ़िर सफ़र तइ कंदो रहे उहा पंहिंजी जॻह ते हिकिड़ी मतिलबु भरपूर अफ़ादियत रखे थी मां हिकिड़ो ज़िंदगी जो वाक़ियो तव्हां सां शेयर करणु चाहियां थो पोइ मां तव्हांखे अॼु मोकिलाए थो इनशा मुंहिंजी वॾी जेका साली हुई भेण हुनखे कैंसर हुयो ऐं पाण छाकाणि त उहो प्रोफेसर हुई एनाटमी जी त हुनखे सॼी शइ जी ख़बर हूंदी त जिस्म में कीअं पंहिंजे डाटे थी छा थो थिए बहरहाल शी वॉज़ हैविंग सम ह्यूज कैंसर्स त उहो ट्रीटमेंट कराईंदी पंहिंजी त कराची में हिकिड़ो सेंटर हो मेडिकल सेंटर हो उते असांखे अपॉइंटमेंट मिली डॉक्टर जी ऐं इहो डॉक्टर जी अपॉइंटमेंट 3 महीननि खां पोइ मिली ख़बर हुई त डॉक्टर साहिब जेका आहे सा इलाही मसरूफ़ हूंदी आहे 2 महीना 3 महीना 4 महीना इन खां पहिरीं अपॉइंटमेंट मिलंदी कान्हे का त जॾहिं असां हुते वियासीं त जंहिं महिल हुते पहुतासीं ऐं 3 महीननि खां पोइ जी अपॉइंटमेंट हुई जॾहिं असां वक़्तु गुज़ारे हुते पहुतासीं सभु माउ बनि सां गॾु हुते शामिल वेठो हुउसि त मूं ॾिठो हिकिड़ो माण्हू ॾाढो मोबाइल हुजे ॾाढो एक्टिव हुजे न एक्टिविटी हुन में तमामु घणी हुजे त मूं पुछा की त हीउ केरु आहे त ख़बर पई थी उन ख़ातून जो असिस्टेंट आहे ऐं नाला वग़ैरह सभु हीउ नोट कंदो आहे त मूं हुन खां पुछा कई त भई मुंहिंजे पेशेंट जो नालो तव्हां वटि आहे त हुन छा तव्हांजो नालो आहे ऐं तव्हांजो हीउ नंबर आहे तव्हांखे असां पंहिंजे नंबर ते कॉल कंदासीं हाणे हुन छा कयो ॻाल्हाईंदे न हुन हिकिड़े कागज़ खे न ईअं फाड़े टुकर करे ऐं डस्टबिन में उछलाए छॾियो त मूं जो ॾिठो त मूंखे शक पियो त हिन कागज़ ते नाला लिखियल आहिनि त मां हुन ॾे वियुसि ऐं मूं हुनखे चयो मुंहिंजो पुटु हिकिड़ी ॻाल्हि मां तोखे चवां हीउ जेको तव्हां कागज़ उछलायो हेठि इन में छा हुयो चई त मरीज़नि जा नाला हुया मूं चयो अलाह जा नाला बि थी सघनि था पाक नाला बि थी सघनि था मूं छा कयो डस्टबिन में हथु विझी उहो सॼो वापसि कयो कागज़ ॾिठमि त उहो फाटल त हुयो नाला सलामत हुया किथां किथां त मूं हुनखे पेन सां कटियो नालनि खे मूं चयो थोरो हिनखे ख़्यालु सां कंदो कर हाणे हुन मूंखे ॾिठो त हीउ चरियो अलाए केरु आहे पागल माण्हू अलाए केरु आहे हीउ छा मूंखे सम्झाए पियो हुन मूंखे सॉरी कई ऐं हाणे असांजो आई कॉन्टेक्ट थी वियो यानी बसि 10-15 मिंट में एंड ऑफ द स्टोरी आहे त असांजा नंबर बि एक्सचेंज थी विया हाणे हुन मूंखे बि नंबर ॾिनो पंहिंजो मूं हुनखे पंहिंजो नंबर ॾिनो डॉक्टर साहिबु अफ़रोज़ खे ॾिठो तबियत ॾिठी हुनजी चेकअप थियो असां मोटी आयासीं हाणे ॿिए ॾींहं खां वठी मूं छा कयो जेको मुंहिंजो 200-250 जेके नाला हूंदा आहिनि उन में नालो हिकिड़ो उहो बि शामिलु करे हुनखे बि मूं मॉर्निंग मैसेज मोकिलणु शुरू कयो पहिरीं त कुझु कोन हुयो पोइ 2 ॾींहंनि खां पोइ ब्लूटिक थियणु शुरू थियो हाणे मुंहिंजो मैसेज जेको डेली वेंदो उहो त को जवाबु कोन ईंदो हो हिनखे तक़रीबन को 2-2.5 महीना थी विया मैसेज मुंहिंजो पर्सुएशन में डेली वेंदो हुयो अलाह अकबर हिकिड़े ॾींहुं अफ़सोस जी तबियत वरी ख़राबु थी वई सो वरी जो ख़राबु थी वई त हुननि चयो त निसागी डॉक्टर ने असांखे कंसल्ट करिणो आहे त बिलीव कजो मुंहिंजी ॻाल्हि ते त जंहिं महिल हुन फ़ोन कयूं त हुन ॿुधायो त डॉक्टरनी जेका असां उन जो टाइम मिलियो असांखे उहो तक़रीबन 6 महीननि खां पोइ हुयो चवनि पिया त 5.5 महीना या 6 महीना मूं हुनखे ॾिठो हुनखे जेको हुयो अटेंडेंट जेको हुयो मूं हुनखे कॉल मिलाई
ऐं हुन हिकदमि मुंहिंजी कॉल कई, हुनखे सलाम कयो, मुंहिंजी ॿई ॻाल्हि आहे त तुंहिंजो कमु पियो आहे हिकिड़ो। चई साईं कहिड़ो कमु आहे? मूं चयो त अदी जी तबियत ठीकु न आहे ऐं टाइम न पियो मिले, हेतिरनि महीननि जो टाइम मिले थो, टाइम खपे थो। मूंखे चई साईं अॼु पहिरियों नंबर। ॾिठव, हाणे इहो को रिश्वत जी ॻाल्हि नथो कयां, अलाए तव्हां मूंखे कहिड़े पासे वठी वञो, अलाए कीअं कयो, अलाए छा सोचो त भई हीअ रिश्वती सोच आहे या हीअ सोच, न ईअं कोन्हे। हीअ परसुएशन आहे न, परसुएशन आहे। ये तव्हांजा इलाही कमु कराईंदी आहे। माण्हू रुॻो गर्ज़ न रखे, ख़ुदगर्ज़ी न करे, पर बिना मूंखे ख़बर न आहे त मूंखे हिन में कमु पवंदो, बसि मां हुन सां लॻी थो हलियुसि पए। थी सघे थो मुंहिंजी मिसाल खे तव्हांखे ॿिए पासे वठी वञो, पोइ सोचिजो, गौर कजो, तोड़ निभाइणु पंहिंजी जाइ ते केतिरी अहमियत रखे थो। करीम रब खे दामे धर्मे कर्मे सुखने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखियो। कुझु वेग मौज़ू हूंदा आहिनि, अजीब मौज़ू हूंदा आहिनि, उन ते पाण ॻाल्हाईंदा आहियूं ऐं पंहिंजी राय जो खुली इज़हार कंदा कयो त जी ज़िंदगी में असांखे ख़बर पए त असांखे ॿियनि कहिड़नि इशूज़ ते ॻाल्हाइणो आहे। पंहिंजो लेख ख़्यालु रखिजो पिया। फ़ी अमान अल्लाह, अला भाई।